अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 16 जनवरी संडे ऐं सुबुह जा 10:15 थिया आहिनि। एज़ यूजुअल एक्स्ट्रा निंड संडे ते ज़रूरी हूंदी आहे, छो त सुराण हूंदी आहे घर में, त मूंखे हिकिड़ो सुठो चांस मिली वेंदो आहे आराम करण जो। ऐं उनखां हिन महिल 10:15 थिया आहिनि त असां खीर वार जो इंतज़ारु पिया कयूं। 10:30 10:30 बजे अची वेंदो आहे। उनखां पोइ असां वेंदासीं संडे बाज़ारि इंशाअल्लाह। ऐं कुझु शयूं ॿियूं बि खुटियूं आहिनि। पहिरियों स्टोर ते वेंदासीं, सुपर स्टोर ते, उनखां पोइ संडे बाज़ारि, सब्जी फ्रूट ऐं मथां कुझु ॿियो बि। सो बसि कुझु पहिरियों खां बहितर फील थी कयां, इन जे करे व्लॉग जी इब्तिदा कई अथमि। अञा ताईं 100% ठीकु न आहे, पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह ॾाढो जल्दी मां रिकवर करे वई आहियां। सो अलाह जा शुक्राना। त मूं सोचियो त हिते उस में बीहां थोरी देरि, छो त हिन महिल हिते उस ईंदी आहे कुझु देरि जे लाइ, पोइ वरी उस ईंदी आहे हिते 3 बजे खां पोइ। त साम्हूं असांजे घर जी बिल्डिंग आहे, हुनजे करे उहा उस रुकिजी थी वञे। त मूं चयो थोरी देरि उस जो मज़ो बि वठां ऐं तव्हां सां ॻाल्हाए बि वठां, व्लॉग जी इब्तिदा करे वठां। सो इंशाअल्लाह सॼो ॾींहुं गॾु आहियूं। असां वञूं था ॿाहिरि, ॿिलियूं खे उस में वेठियूं आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जो बि हक़ आहे। सभु ख़ुशि लॻा पिया आहिनि, कुकड़ बि त ॿिलियूं बि। तुंहिंजे इहे 3 ॿिलियूं आहिनि, ॾिस। हा, तूं मुंहिंजे पोयां पोयां अच बसि। सो असां निकिता आहियूं, ॿिलियूं बि हेॾियूं सारियूं निकितियूं, उस ते वेठियूं आहिनि। ऐं सीउ घटि आहे, अॼु शुक्र आहे, छो त हवा एॾी न आहे। हाणे हलूं था। न आहे शकरकंदी, ठीकु आहे। सुराणी न कुझु ॿियो खपई? अॼु वग़ैरह जा मिर्च बि हिते पिया आहिनि, जेके असां वरिता आहिनि हुतां। असां तक़रीबन 11 बजे वियासीं ऐं हाणे 12 थिया आहिनि, असां घर अची विया आहियूं। सो भाॼियूं वरितियूंसीं, बसर पटाटा। सुराण पंहिंजी फेवरेट भाॼियूं वरितियूं, नंढड़ा हे बटन रेड चिलीज़ ऐं हे येलो ऐं रेड शिमला मिर्च बि वरितई। हुनखे हमेशह खां इन्हनि शयुनि जो शौक़ु हूंदो आहे। सब्जियूं वरितियूंसीं ढेर सारियूं, गोभी, टमाटा, मटर ऐं हे लाहौरी गजरूं सुराण वरितियूं, कुझु पचाइणो अथसि स्पेशल, ऐं वाङण, मतिलबु सभु कुझु आहे हिन में अल्हम्दुलिल्लाह, धाणा मिर्च वग़ैरह वग़ैरह। सो इहे वरितासीं। ऐं कुझु भाॼियूं पहिरियों खां घर में पयूं हुयूं, कुझु वठी आयासीं। त अॼु असांजो चाइनीज़ कुझु पचाइण जो इरादो आहे। सो इहे पहिरियों खां भाॼियूं हिते आहिनि। फ्रूट वरितोसीं, ॾाढो मूंखे नज़र न आया, छो त असां अॼु सवेर वियासीं त अञा इलाही सारा स्टॉल्स खुलिया ई न हुया, खुलनि पिया, पर ठीकु आहे जेको अवेलेबल हो। सो ज़ैतून, केला, नारंगियूं ऐं पपीतो वठी आयासीं। उनखां पहिरियों वियासीं स्टोर ते, उतां असांखे जेके बि शयूं खुटल हुयूं, केचप न हुई, चांवरनि जो अटो, कुझु ड्राई फ्रूट, बेसण वग़ैरह वग़ैरह, इहे शयूं वरितियूं ऐं थोरी घणी ॿी शॉपिंग कई। उहा आहे हे हिकिड़ो वॾो रग टाइप हिकिड़ो मैट आहे या रग आहे, उहो वरितमि ॾाकण में विछाइण जे लाइ, बारिश जे दौरान, जो उन जी जाइ ते मां पहिरियों रिली या कुझु बि ॿियो विझंदी हुअमि। त परमानेंट मां हिकिड़ो हे कॉटन जो रग वठी आयमि, 150 जो मिलियो, काफ़ी वॾी साइज़ जो आहे, सेकेंड हैंड मां ई। त कॉटन जो इन करे जो इहो पाणी चुही वेंदो आराम सां। ऐं हे मूंखे वणियो, हालांकि जो कपिड़ो अजीब मिक्स नायलॉन टाइप आहे, त अहिड़ा प्रिंट सुगंध खे ॾाढा वणंदा आहिनि, मैक्सिकन, अफ्रीकन। त मूंखे लॻो, सुराण हे डिस्कवर कयो, चई अम्मी सुगंध जी पसंदि जो प्रिंट पियो अथव। सो हे 2 वेहाणनि जूं छऊं आहिनि, जेके 150 जूं मूंखे मिलियूं, त मे बि उहा वेहाणनि जूं छऊं करे न यूज़ करे, हीअ चए त वरी मूंखे कुशन कवर ठाहे ॾियो, बहरहाल ॾिठो वेंदो। सो हीअ हिकिड़ो यूज़फुल कपिड़े जो पीस हो जेको असां वरितोसीं। ऐं जीअं त मुंहिंजी पसंदि जा स्टॉल अञा खुलिया ई न हुआ, हिकिड़ो खुलियो पियो पर खल पियो लाहे वेठो, त उनखां मां सिर्फ़ु 100 रुपए जा हे 4 शयूं वरितियूं। हे गार्डन डेकोर लाइ, ऐं हे 2 गुॾा पंहिंजे मां गार्डन जे लाइ, मूंखे ॾाढा प्यारा पिया लॻनि, वुडन जूता पातल ऐं कपिड़ा प्रॉपर परफेक्ट। सो हे मां ठाहींदमि, जेको पंहिंजो मुंहिंजो मिनिएचर गार्डन आहे, जेको मां इंतज़ार में आहियां त थोरो बहार शुरू थिए त पोइ ठाहियां। सो हे सभु मां हुन में डेकोरेट कंदमि। सो इहा हुई असांजी अॼु जी शॉपिंग। बहरहाल एतिरो वठी बि दिलि ॾाढी ख़ुशि आहे। सब्जी भाॼी सौदो जेको खुटल हो उहो त लाज़मी वठिणो ई हुयो। दिलि जी ख़ुशीअ जो सामान हे आहे मुंहिंजो, जेके हमेशह मां इहे मिनिएचर टॉइज़ वारा हूंदा आहिनि उन्हनि ते मां बीह रहंदी आहियां। सो अॼु खुलियल ई न हुआ, अञा हाणे खुलनि पिया। सो पर असांखे एॾी ज़रूरत बि न हुई जो हरूभरू असां देरि सां वञूं, रश खां मां बचणु पई चाहियां। त इहो शॉपिंग कंप्लीट थी वई। हाणे अॻियां वरी कुझु न कुझु ॾींहं जा कम कारियूं कंटिन्यू थींदा। 12:30 थिया आहिनि ऐं सुराण पंहिंजे कम में बिज़ी आहे, हिते रखे थी पई सभु शयूं फ्रिज में, भाॼियूं
ऐं मटर हिते पिया आहिनि छो त इहे छिलबा फ्रूट ऐं माशाल्लाह इहे सभु सब्जियूं वग़ैरह हेॾा होॾा करे छॾियूं आहिनि। कुझु फ्रूट कटे छॾियो अथई ऐं कुझु धोई छॾियो अथई। उन खां सवाइ मां हिते पचायां थी 2 कबाब थी फ्राई कया। मां हिननि जा सैंडविचिस ठाहींदमि छो त तारीख़ चयो त मां अचां थो पंहिंजे कम सां ऐं मां वेहंदुमि बि न, मूंखे ॾाढी तकड़ आहे त 2 मिंट उहो पंहिंजे कम जे लाइ थो अचे त मूंखे हाणे वेहंदो न त मूंखे ईअं सुठो न लॻंदो त कुझु खाए पीए बि न ईअं हलियो वञे त मां कबाब जा सैंडविच ठाहींदमि। ऐं हिन कबाब सैंडविचिस जी जेका रेसिपी आहे उहा अथव मुंहिंजे चैनल ते, अगरि केरु ॾिसणु चाहे त। ॾाढा मज़े जा ठहंदा आहिनि। सो बसि हे पैक करे रखां थी त भले ईंदो त रुॻो खणी वेंदो। सो कमकार थी रहियो आहे। ऐं ॿियो त मां इरादो चेंज कयो चाइनीज़ पचाइण जो। असां सोचियोसीं त चाइनीज़ जेको आहे असां उहो राति जो था पचायूं। ऐं हिन महिल जेको मां थोरो चिकन कढी रखिया, पालक कढी रखी आहे छो त मां चांवरनि जो अटो वठी आई आहियां त असां पालक चिकन ऐं चांवरनि जी मानी बल्कि चिलड़ा पचाईंदासीं। सो इहो थींदो असांजो लंच ऐं चाइनीज़ जेको आहे उहो असां राति जो ठाहींदासीं। 4:30 थिया आहिनि ऐं मां हाणे उथी आहियां नमाज़ जे लाइ। इन खां पहिरियों मां हिते वीडियो ठाही। हीअ मां गुल ठाहिणु सेखारिया जेके पहिरियों बि उन्हनि जी वीडियो आहे मौजूदु यूट्यूब ते, पर उन में मां पन शायदि न सेखारिया आहिनि, मूंखे यादि नथो अचे। सो बहरहाल अॼु मां पन बि सेखारियमि ऐं डिफरेंट मटीरियल्स। हीअ मुंहिंजी कटिंग जी थैली नंढनि टुकरनि जी। ऐं छो त मां इहो फन विथ फैब्रिक सीरीज़ शुरू कई आहे पंहिंजे फेसबुक पेज ते ऐं उन में मां हीअ बि शेयर कयमि त मां योयोस जेके आहिनि हिन ते सजाया आहिनि। सो ही त हाणे मेरो थी वियो आहे, इलाही पुराणो आहे त ॾाढो इंजॉय कयमि मां ऐं माण्हू बि ख़ुशि था थियनि इलाही मुंहिंजे कम सां ऐं मां त ख़ुशि थिया ई थी जो मां इहो कंदी इन लाइ आहियां, ख़ुशि थियण जे लाइ। सो हाणे नमाज़ पढ़ंदमि, उन खां पोइ ख़बर न आहे छा थींदो। जेको बि थींदो तव्हां सां शेयर थींदो इनशाअल्लाह। 5:30 थिया आहिनि। सुराण हिते तयारी थी करे कुझु पचाए थी स्पेशल ऐं मां हिते पंहिंजे लाइ चिकन रखियो आहे बॉइल करण लाइ त जीअं मां यखनी ठाहियां। गले में सूर आहे इलाही त चांहि पियां थी त पोइ मुंहिंजी निंड फिटी थी वञे, तंहिंजे करे इहो गरम गरम सूप पी छॾींदमि। ठीकु आहे। सो उन खां पोइ जेको आहे मूंखे खाधे जी तयारी करणी आहे राति जे। हे बि सुराण पचाए थी, हुन पचियलु पियो हूंदो आहे त हिनखे फ़ाइदो हूंदो आहे नाश्ते में या कीअं बि जंहिं महिल हिन जी दिलि चाहींदी आहे हिनखे शइ मिली वेंदी आहे। असांजी नमाज़ पढ़ी वरिती ऐं उन खां पहिरियों यखनी जी गरम गरम हिकिड़ी प्याली पी, ॾाढो मज़ो आयो। गले खे त सुकून मिलियो पर तव्हां यकीन कयो पेट भरिजी वियो। हाणे मूंखे बिल्कुलु राति जी मानी खाइण जी गुंजाइश न आहे। हा मतिलबु देरि सां थोरो दिलि चाहे पर न, मां नथी सम्झां। ऐं सुराण पास्ता ठाहिया आहिनि ऐं हाणे मां इहो चाइनीज़ खाधो राति जो इन लाइ पचाईंदमि छो त चिकन बॉइल थी वियो आहे, सब्जियूं कटियल आहिनि करे पचाए थी छॾियां ऐं ॿियो न त सुभाणे असांखे कमु ईंदो इहो खाइण जे लाइ। सो बहरहाल मुंहिंजो त इन में ई एतिरे में ई पेट भरिजी वियो। सो ॾींहुं गुज़री वियो, अॼु मसरूफ़ ॾींहुं रहियो काफ़ी ऐं हिन महिल मां इलाही पाण खे थकियल थी फील कयां छो त कल्ह त मां सॼो ॾींहुं रेस्ट कयो, मां कुझु बि कमु न कयो हो। ऐं अॼु अल्हम्दुलिल्लाह वीडियो बि ठाहियमि, कुकिंग बि पूरी तरह कयमि, बाक़ाइदा लंच बि ऐं पंहिंजो राति जी मानी बि ठाहियां थी। हाणे अधु कमु त सुराण भाॼियूं वाॼियूं कटे छॾींदी आहियां, मुंहिंजी इलाही आसानी थी वेंदी आहे। सो अॼु मां इंजॉय कयो इलाही फेसबुक ते बि, छो त मां जेका वीडियो अॼु ठाही हुन में घणे खां घणा माण्हू अॼु जेके लाइव ॾिसनि पिया 32 ऐं थोरी देरि जे अंदरि अंदरि 500 व्यूज़ हुनजा ठही विया त ख़ुशी पई थिए मूंखे। मां बसि चाहियां बि इहो ई थी त घणे खां घणनि माण्हुनि ताईं मुंहिंजो कमु पहुचे, जेका मां महिनत कयां थी, जेको अलाह मूंखे ॾिनो आहे उहो मां ॿियनि ताईं पहुचाए सघां। छो जॾहिं घणा माण्हू था अची वञनि त ज़ाहिर मूंखे सुठो थो लॻे। सो अल्हम्दुलिल्लाह इहा बि हिकिड़ी ख़िदमत जी ख़ल्क़ जे ख़िदमत जी हिकिड़ी इहा बि सूरत आहे त तव्हां उन्हनि खे को हुनुरु पंहिंजो, को इल्मु, को पंहिंजो काई तव्हांजी स्पेशलिटी आहे त उहा तव्हां विरहायो। सो वंडिजे विरहाइजे, इहो ॾाढो ज़रूरी आहे। त अॼु जो व्लॉग अलाए केतिरो नंढो आहे वॾो आहे, अलाए केतिरो थियो आहे, पर जेको कुझु बि मां कयो त उहे तव्हां सां शेयर कयो अथमि। ऐं कपिड़ा इलाही ॾींहंनि खां न धोता आहिनि त अॼु सिर्फ़ु मां पंहिंजा 2 जोड़ा धोई विधा ऐं बाक़ाइदा पोइ थोरो छॾे करे धोईंदमि, तकड़ि में ज़रूरत न आहे कपिड़नि जी। ठीकु आहे न। सो ईअं सिलसिलो जारी रहंदो ऐं सुभाणे खां मां कोशिशि कंदमि त लाइव वीडियोज़ जेके फेसबुक वारियूं आहिनि उहे कंटिन्यू ठाहींदी रहां। छो त कल्ह जॾहिं मां फुल डे रेस्ट कयो मां एॾी बोर पई थियां, तव्हां यकीन कयो मां लेटी लेटी थकिजी पियमि, बेज़ार थी वियमि। आराम बि कंहिं हद ताईं वणंदो आहे पर उहो ई आराम बि ईअं सम्झो मुंहिंजे लाइ ॼण दवा आहे, जीअं न कौड़ी कसारी दवा, पर खाइणी पवंदी आहे त जीअं मर्ज़ खे शफ़ा मिले।
त आराम बि मुंहिंजे लाइ ईअं ई आहे, मूंखे करिणो पियो त जीअं मुंहिंजे थोरो रेस्ट मिले दिमाग़ खे बि ऐं मुंहिंजे जिस्म खे बि। सो अलाह जो शुक्र आहे कल्ह मुंहिंजी हिन लेफ्ट अखि में जेका बि तकलीफ़ हुई उहा काफ़ी 95% ख़तमु आहे ऐं हाणे राइट में शुरू थी वई आहे। सो अलाह करे सुभाणे ताईं इहा न हुजे, ख़तमु थी वञे, ईअं न हुजे त वरी सुबुह जो उथां त वधी पई हुजे। सो बहरहाल थींदो रहंदो आहे, ज़िंदगी आहे त इहो बि सभु कुझु हुन में लाज़मी आहे। त जेको बि अॼु मां करे सघी आहियां, जेको कमु कयमि, ॿाहिरि वियमि ऐं छा बि ख़रीदारी कई, रधो पको कयो, कुझु बि कयो, उहो सभु मां तव्हां सां शेयर कयो आहे। सो मूंखे उमेदु आहे त तव्हांखे अॼु जो व्लॉग सुठो लॻंदो, छो त मुंहिंजी रूटीन त इहा ई हूंदी आहे न, कॾहिं कॾहिं ॿाहिरि वञणु ऐं मोस्टली घर में रही सुबुह खां शाम ताईं डिफरेंट कमु करणु। त मां इलाही ख़ुशि थी थियां इहो सभु कुझु करे। बसि अलाह साईं, जीअं मां हमेशह चवंदी आहियां, सिहत सलामत हुजे, कमु न मारींदो आहे माण्हुनि खे, बीमारी इंसान खे बेज़ार थी करे, माण्हू पाण खे बोझ महसूस थो करे। सो आराम करणु, परहेज़ करणु, इलाज करणु, इहो सभु ज़रूरी आहे। त एतिरो ख़्यालु त हाणे पंहिंजो रखिबो लाज़मी। सो मां अॼु हिन व्लॉग खे हिते ख़तमु थी कयां। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार, ख़ुशि हुजो, सलामत हुजो, आबाद हुजो। इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। ऐं उन खां पहिरीं जेकॾहिं को फेसबुक पेज मुंहिंजो जॉइन कंदो त उन ते मिली सघंदासीं 3 बजे। इरादो 3 बजे जो ई आहे ऐं उहो मां उते बि अनाउंस करे छॾियो आहे। त अगरि मां टाइम ॾेई करे न अचां त सम्झिजो त कोई टेक्निकल प्रॉब्लम हूंदो, बाक़ी सभु ख़ैरु आहे। ठीकु आहे न। सो इनशाला सुभाणे मिलंदासीं। तेसिताईं अलाह वही।